अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा वक़अतिल वाक़िअतु लैसा लिवक़अतिहा काज़िबह ख़ाफ़िदतुर राफ़िअतुन इज़ा रुज्जतिल अर्दु रज्जा व बुस्सतिल जिबालु बस्सा फ़कानत गबाअम मुंबस्सन व कुंतुम अज़वाजन सलासा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बरादरान इस्लाम, बाबरकत जुमातुल मुबारक जूं घड़ियों आहिनि। चाहींदासीं त अॼु अल्लाह ताला जे लारईब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम खे पढ़ूं। सूरतुल वाक़िआ अल्लाह ताला जे लारईब किताब क़ुरान करीम जे 27वें पारे जंहिंमें 96 आयतूं 3 रुकू मक्के पाक जे अंदरि नाज़िल थी। हिन सूरत सगोरी जी पाण तिलावत ऐं तशरीही तर्जुमो बाबरकत लम्हनि में ॿुधण जी सआदत हासिल करियूं था। इन दुआ सां त रब्बे काइनात असां अव्हांखे पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके फ़रमान आलिशान जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वक़्त महदूद आहे, कोशिश कंदासीं त मुक़रर वक़्त जे अंदरि अल्लाह जे कलाम मुक़द्दस खे पढ़ूं ऐं सम्झूं। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो इज़ा वक़अतिल वाक़िअतु लैसा लिवक़अतिहा काज़िबह। जॾहिं थियण वारी थी पवंदी, यानी जॾहिं क़यामत वाक़िअ थींदी ऐं उन्हीअ जे वाक़िअ थियण में को बि कूड़ नाहे, उहा अची रहंदी ऐं जॾहिं उहा ईंदी त उनखे को बि कूड़ो सम्झण ऐं चवण वारो न हूंदो। ख़ाफ़िदतुर राफ़िआ, ऐं इहा किन माण्हुनि खे हेठि करण वारी, यानी हेठां हूं ऐं ज़लील करण वारी, ऐं किन खे बुलंदो बाला करण वारी हूंदी। इज़ा रुज्जतिल अर्दु रज्जा, जॾहिं ज़मीन सख़्त धोॾबी, ज़मीन में ज़िलज़िलो ईंदो। व बुस्सतिल जिबालु बस्सा, ऐं जबल भोरिया वेंदा ऐं ज़रा ज़रा कया वेंदा त ईअं लॻंदो ॼणो उहे उॾारियल दज़ आहिनि।
फ़कानत हबाअम मुंबस्सा व कुंतुम अज़वाजन सलासह। ऐं तव्हां माण्हू उन वक़्तु टिनि क़िस्मनि में विरहाइजी वेंदो। अल्लाह ताला वाज़े ॿुधाए थो जॾहिं उहो ॾिहाड़ो थींदो जंहिंजे वाक़े थियण में को बि शक गुमान नाहे, को बि कूड़ नाहे, उहो इन जे करे उन ॾिहाड़े रब्बे काइनात फरमायो असां अज़मत वारनि इंसाननि खे अज़मत अता कंदासूं। जन अल्लाह जी अज़मत खे न सुञातो उहे ज़लील ऐं ख़्वार थींदा। ज़मीन में ज़िलज़िलो अची वेंदो, सभई जबल भोरिया वेंदा, ज़रा ज़रा दज़ कया वेंदा। ऐं उन ॾिहाड़े ते अल्लाह जो कलाम थो फरमाए त इंसान टिनि तबक़नि में विरहाइजी वेंदा। टे क़िस्म हूंदा। हाणे अल्लाह ताला फरमाए थो फ़अस्हाबुल मैमनति मा अस्हाबुल मैमना। पोइ हिकिड़ा साॼे तरफ़ वारा अल्लाह ताला उन्हनि जो बयानु फरमाए चवे थो पोइ छा चइजे अहिड़नि ख़ुशनसीब साॼे तरफ़ वारनि लाइ। हमेशह पाण हथ ॾींदा आहियूं, साॼे हथ सां ॾींदा आहियूं, को बि सवाब जो नेकीअ जो कमु कंदा आहियूं साॼे हथ सां कंदा आहियूं। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो त उहो सॼो हथ सिधे रस्ते वारो तरीक़ो आहे। उन साॼे तरफ़ ते जेके बीहारिया वेंदा बरोज़े महशर उहे ख़ुशनसीब हूंदा। वअस्हाबुल मशअमति मा अस्हाबुल मशअमह। ऐं ॿिया खाॿे तरफ़ वारा पोइ छा चइजे अहिड़नि बदनसीब खाॿे पासे वारनि लाइ। यानी साॼे पासे वारा ख़ुशनसीब हूंदा ऐं खाॿे पासे वारा बदनसीब हूंदा। वस्साबिकून साबिकून। ऐं टियां अॻिते वधी वञण वारा त अॻे ई वधी वञण वारा आहिनि। बसि नबीअनि ऐं रसूलनि जी सदा ते लबैक चवण वारनि ऐं सबक़त करण वारनि या गोए खणण वारनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। यानी अल्लाह ताला फरमाए थो उहे माण्हू जेके अॻिते वधी विया, यानी जॾहिं उन्हनि ॾे मूं ख़ुदा जो कलाम पतो लबैक चई तस्लीम कयूं, मूं ख़ुदा जे हबीब जो पैगाम पतो ॿियनि नबीअनि रसूलनि जे हुक्म ते लबैक चवण वारा हुआ, उहे अॻराई करण वारा नेकीअ जे कमनि में अल्लाह जी ज़ात सां रुजू करण में उलाइकल मुक़र्रबून। ऐं उहे ई मुक़र्रब ऐं वेझा बाना आहिनि जेके अल्लाह जी राह में लड़ण वारा, अचण वारा, झुकण वारा, लबैक चवण वारा। रब चए थो उहे मूंखे वेझा आहिनि, उहे मुक़र्रब बाना आहिनि। हाणे उन्हनि जो बयानु करण खां पोइ रब्बे ज़ुल जलाल जी ज़ात उन्हनि मुक़र्रबनि जे लाइ जेको इनाम अता कयो आहे उन इनाम जो ज़िक्र पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में बयानु थो फरमाए। रब्बे काइनात फरमायो फ़ी जन्नातिन नईम। अहिड़ा अल्लाह जा बाना जन्नत नईम यानी नेमतुनि सां भरियल बाग़नि में हूंदा। हाणे अल्लाह ताला फरमाए थो सुल्लतुम मिनल अव्वलीन। अॻियनि मां घणा यानी साबिक़ीनुल अव्वलीन मां घणा चङा माण्हू हुआ, उन करे उन्हनि जो तइदाद बि घणीअ मुनासिबत सां जन्नत में वेंदो। अदा अॻियां माण्हू जन मुंहिंजे आका रहमत वारे हबीब खे ॾिठो, मदीने वारे ताजदार जो ज़ाहिरी अखियुनि सां दीदार कयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सोबत पाक नसीब थी,
नबी नामदार जे ज़ुबान तर्जुमान मां अल्लाह जे कलाम खे ॿुधण वारा हा, रसूलुल्लाह जी ज़ात जे हुक्म ते जानियूं कुर्बान करण वारा हा। उन्हनि जो केॾो न अज़ीम कमाल हो। तो असां हुज़ूर ते अण ॾिठो ईमान आंदो आहे, पर ख़ुशनसीब आहिनि उहे जन मदीने वारे साईं खे ॾिसी उन सोहबत में रहिया। एतिरे क़दर जो अल्लाह जे हबीब उन्हनि खे जन्नत जूं बिशारतूं ॾिनियूं, इनामनि जो एज़ाज़ अॻ में अता फ़रमायो। शब मेराज जॾहिं मुंहिंजा महबूब आका मेराज शरीफ़ जे लाइ विया हा, सफ़र कंदे जन्नत में आया, मुख़्तलिफ़ हूरूं हुज़ूर जे इस्तक़बाल लाइ बीठियूं हुयूं। हीअं जो ओचितो हुज़ूर निहारियो, हुस्न में, जमाल में, कमाल में, अख़लाक़ में, किरदार में तमाम बेमिसल ऐं बेमिसाल हूरा हुज़ूर जो सलाम कयईं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ थी करे, ओ मुंहिंजा महबूब आका नबी, असां अव्हां जो इस्तक़बाल कयो आहे, पर मुंहिंजा महबूब हज़ार खां लखें हूरूं अव्हां जन्नत में ॾिठियूं आहिनि। मां अॼु अव्हां जे साम्हूं इन जे लाइ आई आहियां, अव्हां खे पंहिंजो नसीब ॿुधायां। हुज़ूर फरमायो, चओ अर्ज़ थी करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां उहा हूर आहियां जेका रब्बे ज़ुल जलाल जे तरफ़ खां हज़रत बिलाल जे लाइ तोहफ़ो आहियां। हुस्न में, कमाल में, जमाल में पंहिंजो मट पाण हुई। जॾहिं उन हूर इहा ॻाल्हि कई, मुंहिंजे रहमत वारे हबीब फरमायो, ए हूर, तोखे ख़बर पई आहे त तूं मुंहिंजे ग़ुलाम बिलाल जे लाइ आहीं, पर मां रसूलुल्लाह पुछां थो त शाल तोखे बिलाल क़बूल करे? तूं त चवीं थी दोस्तो बज़ाहिर हबशी, बज़ाहिर शिकिल जो कोजड़ो कारो, पर अल्लाह जे हबीब जे इश्क में एॾो मस्त ऐं मगन आहे जो उन्हीअ जे लाइ मदीने वारे साईं फरमायो, ए बिलाल, तुंहिंजी हूरुनि जी जेका सरदार हूर तुंहिंजे लाइ रब्बे ज़ुल जलाल जन्नत में रहाई आहे, उहा बि मां मुस्तफ़ा पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। हुज़ूर खे त पतो हो न त इन बिलाल जो इश्क मूं मुस्तफ़ा सां आहे। तॾहिं हुज़ूर फरमायो त हूर, तूं त चवीं थी, पर दुआ कर त मुंहिंजो बिलाल बि तोखे क़बूल करे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात फरमायो, सुल्लतुम मिनल अव्वलीन, उन जन्नत जे बाग़नि में, जन्नत नईम में साबिक़ीनुल अव्वलीन मां घणा चङा माण्हू हुआ, उन करे उन्हनि जो तइदाद घणी मुनासिबत सां जन्नत में वेंदो। वक़लीलुम मिनल आख़िरीन, ऐं पोयनि मां थोरा हूंदा, यानी जेको जेतिरो कमाईंदो सो लहंदो। अॼुकल्ह जीअं पोइ तीअं, ख़ैर घटि ऐं शर वधीक आहे, उन जो नतीजो बि अहिड़ो ई निकिरंदो। अला सुरुरिम मौदूनतिम मुत्तक़ीन अलैहा मुतक़ाबिलीन, उहे मुक़र्रबीन सोन सां उणियल तख़्तनि ते हिक ॿिए जे साम्हूं टेक लॻायो वेठा हूंदा। यानी अल्लाह ताला जन्नत जो बयान त फरमायो ई, पर उन जन्नत में जेके वेठल हूंदा ख़ुदा जे फज़लो करम सां नवाज़ल हूंदा। तूं असां पंहिंजी खट वणाईंदा आहियूं वाण सां, पीश जो वाण, कांग जो वाण, रबड़ जी नोड़ी, प्लास्टिक जे पटे सां, पर अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त उहे उन्हनि तख़्तनि ते वेठल हूंदा, उहे तख़्ता सोन सां उणियल हूंदा। उन्हनि जूं वाॾिणियूं, उन्हनि जो वाण सोन जो हूंदो, उन्हीअ ते टेक लॻायो वेठा हूंदा। यतूफ़ु अलैहिम विल्दानुम मुख़ल्लदून बिअक्वाबिम व बारीक़ व कअसिम मिन मईन,
दुनिया में इंसान जमंदो आहे, पहिरियां ॿार हूंदो आहे, वरी घुमण फिरण वारी उमिरि खे पहुचंदो आहे, बांबड़नि खां पोइ पंधु कंदो आहे, पंध खां पोइ जवानीअ में ईंदो आहे, जवानीअ खां पोइ पीरीअ जा पसाग अची वेंदा आहिनि, सफ़ा बुढड़ो थींदो त लठ ते हलंदो, सहारो वठी हलंदो आहे। लेकिन जन्नत जो निज़ारो अजीब आहे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त उन्हें जन्नत जे अंदरि सदाई नौजवान रहण वारा नीगर उन्हनि वटि पिया ईंदा वेंदा, प्यालनि कोज़नि सरागन ऐं छुलकंदड़ भरियल या टुमटार पाक शराब जे जामनि यानी प्यालनि सां पिया जन्नतिन वटि फेरा ॾींदा। अब जीअं कहीं दावत में या कहीं होटल ते वञिबो आहे त मुख़्तलिफ़ ख़ूबसूरत गिलासनि में बेरा चांहि शरबत बोतल जेको चवंदो पाणीअ जे गिलासनि में भरे ईंदा आहिनि। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उहे नौजवान रहण वारा मूं अल्लाह जे तरफ़ां इनाम एज़ाज़ वारा हर तरह जो पाक ताम पाक पाणी पाक शराबनि तहूरा खयो पिया जन्नत में घुमंदा फिरंदा। जंहिं महल जन्नतीअ जी दिलि चाहींदी उन अल्लाह जे पाक शराबनि तहूरा मां पीअंदा रहंदा। ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून, ऐं उहो अहिड़ो पाक शराब हूंदो जो उन सां न की मथे में सूर पवंदुनि न की मथे खे फेरी ईंदनि या वरी नशो थींदुनि। छो हाणे इन बयान करण जो मक़सदु इहो आहे त जेको जंहिंजे पीअण सां मथे में सूर पवे, जंहिं जे पीअण सां मथे खे फेरियूं अचनि, जंहिं जे पीअण सां दिमाग़ कमु छॾाए वञे, तॾहिं त रब्बे ज़ुल जलाल शराब खे हराम करार ॾिनो आहे। ए मुंहिंजा बाना इहो तुंहिंजे लाइ नुक़सान वारो आहे, ख़ासि करे मुस्लमाननि जे लाइ, छो त मुस्लमान पाक आहे ऐं मुने मोमिन पाक कलमे पढ़ंदड़ खे पलीत शइ ॾांहुं न अचणु खपे। हूअं बि बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, मुंहिंजे आका फरमायो त जेको शराब ते हमेशगी करे थो, हमेशह शराब पीअण वारो आहे, अल्लाह ताला उन्हीअ तां जन्नत हराम करे छॾी आहे। अल्लाह ताला असां खे अहिड़नि बिदअतुनि खां बचाए, नशनि खां बचाए, असांजे अहलो औलाद बचड़नि खे सिधे रस्ते ते हलाए। अल्लाह ताला ते इरशाद फरमायो वफ़ाकिहतिम मिम्मा यतख़य्यरून, ऐं जेकी बि मेवा पसंदि कंदा से उते हूंदा। यानी बज़ाहिर मेवे खे चक हणंदो त ही सूफ़ आहे, पर दिलि में चाहींदो त जेकर ॾाढ़ूअ जो ज़ाइक़ो वठां, अल्लाह ताला उन साॻे ई फल फ्रूट में उन्हीअ जो ज़ाइक़ो उन्हीअ इंसान खे अता फ़रमाईंदो। हिते दुनिया में अबा पाण खजीअ जा वण ॾोॾा क़तल थींदी आहे त रसा ॿधी मथे चढ़ी वेंदा आहिनि मुड़ुस, जेके वञी करे उन्हनि छुगनि खे कटे हेठि लाहींदा आहिनि। या अंब जो वण आहे, ॿिया अहिड़ा मेवा जेके बि थियनि था, उन वण ते तकलीफ़ करे चढ़ी वञिणो आहे, उन खां पोइ उहो फल फ्रूट हासिलु थींदो। लेकिन जन्नत ईअं न आहे। जहीं बि मेवे जो इरादो कंदो त इहो अंब मूंखे खाइणो आहे, इहो सूफ़ मूंखे खाइणो आहे, इहा खजूर मूंखे खाइणी आहे, हुनजो इरादो करे हथ वधाइण कमु आहे, उहो मेवो उहो वण झुकी हिन जे साम्हूं बीहंदो त जीअं उहो मेवो पटण में बि हिन खे तकलीफ़ न थिए। वलहम तैरिम मिम्मा यश्तहून, पखियुनि जे गोश्त जी जेका ख़्वाहिश कंदा सो संदन लाइ गुलमान आणे हाज़िर कंदा। मेवा त हूंदा, पर जेकॾहिं दिलि में ख़्यालु कयूं त दुनिया में हूंदा हुआसीं बटेरो, तितिर या नाड़ी, अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा पखी जंहिंजो गोश्त दुनिया में
ज़ायके तौर ख़ुशीअ सां ख़वाहिश करे खाधो वेंदो हो। हाणे उहे अल्लाह जी दरबार में अर्ज़ कंदा, ओ मुंहिंजा मौला रब्बे काइनात, असां दुनिया जे अंदरि तितिर खाईंदा हुआसीं। अल्लाह ताला उन्हनि ग़ुलमाननि खे हुकुम कंदो, हिननि जे चवण जी देर आहे, उहो उन पखीअ जो भुगल गोश्त उहे ग़ुलमान खणी अॻियां हाज़िर कंदा। वहूरुन आइन, ऐं हूरूं वॾिन ऐं कुशादिन अखियुनि वारियूं, क अमसालिल लुअलुइल मकनून, ॼण त सिपुन जे अंदरि सांढियल या ढकियल मोती आहिनि। अबा लखनि जो लाल मोती सिप जे अंदरि हूंदो आहे, ऐं उहा सामूंडी सिप समुंड जे तरे में हूंदी आहे। सिप जे अंदरि बंदि हो लाल, जंहिंखे कंहिं बि क़िस्म जी का छुह न हूंदी आहे, को हथ लॻल न हूंदो आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त उहे जेके हूरूं हूंदियूं उन्हनि जो मिसाल ईअं आहे जीअं ढकियल मोती हूंदो आहे। एतिरे क़दुरु हथ लॻाइण त पंहिंजी ॻाल्हि, पर कॾहिं कंहिंजी निगाह बि उन ते न पई हूंदी आहे। जज़ाअम बिमा कानू यामलून, उहे नेमतूं आहिनि जेके अमल कयाऊं उन्हीअ जे बदिले में। हाणे जन्नत में त हूंदा, हिते दुनिया में कंहिं वटि ॿ ॾोकड़ थियनि, ख़ुशी मिले, का ॻाल्हि थिए त ड्राड़ ठकाव, कूड़ बटाकूं, मश्करनि जूं कूड़ियूं महफ़िलूं। पर अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, जन्नत में जन्नतिन खे जॾहिं इहो एज़ाज़ मिलंदो, एॾो इनाम इकराम मिलंदो, एतिरा ख़ुशि हूंदा, उन ख़ुशीअ जे हूंदे कॾहिं बि पंहिंजी ज़ुबान ते बदशद कलाम न आणींदा। ला यस्मऊन फीहा लगवं वला तसीमा, उन जन्नत में न का अजाई बक ॿुधंदा, ऐं न वरी का गुनाह जहिड़ी ॻाल्हि। यानी गुनाह हूंदो त कोन, मिसाल गारा, गिला ग़ीबत कंहिंजी करणु, कूड़ हणणु, इहे उहे अमल आहिनि जेके गुनाह में शुमार थियनि था। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, जॾहिं जन्नती जन्नत में ईंदा त उते न कंहिंजी गिला हूंदी, न गार हूंदी, न अहिड़े क़िस्म जो को ॿियो अमल हूंदो जेको गुनाह में शुमार कयो वञे। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। ला यस्मऊन फीहा लगवं वला तसीमा इल्ला क़ीलन सलामन सलामा, बस हर तरफ़ खां सलाम ई सलाम जो आवाज़ हूंदो। यानी जन्नती जन्नत में पिया वेंदा न अस्सलाम वालेकुम, वरी जंहिंखां गुज़रंदा अस्सलाम वालेकुम, ओलमान मिलंदो अस्सलाम वालेकुम, हूरुनि खे ॾिसंदा अस्सलाम वालेकुम, नबीअनि प्यारनि सगोरनि खे ॾिसंदा अस्सलाम वालेकुम, दोस्त दोस्त सां मिलंदो अस्सलाम वालेकुम। यानी सलाम आम हूंदो, सलामती आम हूंदी। व अस्हाबुल यमीन मा अस्हाबुल यमीन, ऐं साॼे पासे वारा, बस छा चइजे, साॼे पासे वारनि ख़ुशनसीबनि लाइ जन खे अमाल नामा सॼे हथ में ॾिना वेंदा। क़यामत जे ॾिहाड़े ही जेके किरामन कातिबीन तो असांजे कुल्हनि ते वेठा लिखनि पिया, इहो असांजो अमलनामो असांजे आॾो पेश कयो वेंदो। जॾहिं अमलनामो मिलंदो, जंहिंखे साॼे हथ में मिलियो त ख़ुशि थींदो त रब्बे ज़ुल जलाल मूंखे ख़ुशि नसीब बणायो आहे, पर जंहिंखे खाॿे हथ में मिलंदो उन जी छातीअ खे चीरे खाॿी बांह पुठीअ वारे पासे खां छिके कढी वेंदी ऐं उन खे दफ़्तर ॾिनो वेंदो त दुनिया जे अंदरि जेको तो कमायो हो इहो अथई, हाणे पंहिंजे अमल खे पढ़। हुज़ूर फरमाइनि था कि अहिड़ा बाना बि हूंदा जो उहे ग़लति गुनाहनि वारा
किताब ॾिसी चवंदा मुंहिंजा मौला असां त गुनाह कया ई कोन हा, ए तुंहिंजे मलाइकनि ग़लति लिखियो आहे। रब्बे काइनात फरमाईंदो ठीकु आहे, अव्हां जे दफ़्तर में जेकॾहिं ग़लति लिखियल आहे हाणे ख़ामोश, अल्लाह ताला उन जे ज़ुबान ते तालो लॻाईंदो। रब्बुल आलमीन उन जे हथनि खे इशारो फरमाईंदो, हथ ॻाल्हाईंदा हा मुंहिंजा मौला हिन असांखे इस्तेमालु करे चोरी कई हुई। पेर ॻाल्हाईंदा, अखियूं ॻाल्हाईंदियूं, ज़ुबान ख़ामोश, हिकु हिकु उज़्वो ॻाल्हाईंदो। उज़वा गवाही ॾींदा, तॾहिं हू शर्म खां कंध हेठि करे चुप थी वेंदो। फी सिदरिम मखदूदिन व तलहिम मंदूदिन व ज़िल्लिम ममदूदिन व माइम मस्कूब। हाणे उन्हनि जो ज़िक्र थी रहियो आहे जेके ख़ुशि नसीब हूंदा, जिन खे साॼे हथ में अमालनामा ॾिना वेंदा, उहे त बिना कंडनि यानी लासिड़ियुनि ॿेरियुनि में। अबा असां वटि सिंधी चवणी आहे त बा ॿेर न पोखियो या पटका लाहींदी आहे। छो चवंदा आहियूं त उन में कंडा तेज़ हूंदा आहिनि, तिखा हूंदा आहिनि। त दुनिया में जंहिं वण जे लाइ अहिड़ो तसवुरु कयो वञे, इन्हीअ जे करे जन्नत में जेके ॿेरियूं हूंदियूं उहे लसियूं हूंदियूं, कंहिं बि ॿेर में कंडो न हूंदो। रब जो क़ुरान थो फरमाए व तलहिम मंदूद, ऐं फर सां भरियल केले जे बाग़नि में। हिते केले जा बाग़ ॾिसंदव, कंहिंमें केलो आहे कंहिंमें न आहे, पर अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जन्नत जा बाग़ ईअं न हूंदा। व ज़िल्लिम ममदूद, ऐं डिघनि पाछनि वारनि वणनि जे छाउनि में। व माइम मस्कूब, मुसलसिल किरंदड़ पाणीअ में यानी आबशार में। व फाकिहतिन कसीर, ऐं तमामु घणनि मेवनि वारनि बाग़नि में। ला मक़तूअतिन वला ममनूअ, जेकी न की खुटंदा ऐं न खेनि अहिड़नि मेवनि खां झलियो या मन कयो वेंदो। अब दुनिया जा बाग़ माली बीठो ख़बरदार, जैतून चदो पटी छाजे ले तो अंब पटी, छो तो उन बाग़ जो मालिक को ॿियो आहे। इन जे लाइ बाग़ मां मेवा पटण न ॾींदा आहिनि। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जन्नत जे अंदरि मूं अल्लाह फर सां भरियल केले जा बाग़ पैदा कया, डिघनि पाछनि वारा वॾा वण, उन्हनि में मुख़्तलिफ़ मेवा हूंदा। दुनिया जे अंदरि तूं आबशार लॻाईंदो आहीं, पाणीअ जा फुहारा चौकनि ते लॻाईंदो आहीं त मुंहिंजो शहर ख़ूबसूरत लॻे। उन आबशार में कॾहिं कॾहिं सैरो तफ़रीह जे लाइ वञी वेंजंदो आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उहा जन्नती आबशार बि अजीब हूंदी, जेके न की खुटंदा, न आबशार खुटण जा हूंदा, नज़ारा खुटण जा हूंदा, न वरी उहे बाग़ खुटण जा हूंदा जिन में तूं घुमी खुटाई। व फ़ुरुशिन मरफ़ूअह, उहे साॼे पासे वारा जन्नती त मथे बुलंद विछाणनि या हंधनि ते वेठल हूंदा, टेक लॻायो वेठा हूंदा। इन्ना अंशनाहुन्न इंशाअन फजअलनाहुन्न अबकारा, बेशक असां जन्नतिन लाइ उन्हनि हूरुनि खे बि हिकु ख़ासि नमूने ते पैदा कयो आहे, पोइ उन्हनि खे असां कुंवारो बि रखियो आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उहे जन्नती हूरूं जिन खे असां ख़ासि नमूने, यानी हुजूर फरमाइनि था हदीस पाक मूं मुताले कई त जन्नत जी हूर रुगो पंहिंजे वात जो पाणी जंहिंखे पाण थुक सॾींदा आहियूं, हिकिड़ी थुक खारे समुंड में उछलाए त उहो माखीअ खां वधीक मिठो थी वञे। जन्नती हूर सिर्फ़ चीच जो थोरो हिसो आसमान खां हेठि करे त सिज जी रोशनी कम थी वञे, एतिरो ई जहान रोशन ऐं मुनव्वर बणिजी वञे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए ख़ासि
उन्हनि खे बणायो वियो आहे, ख़ासि नमूने ते बणायो वियो आहे। ख़ासि नमूने ते बणियल त आहिनि, पर दुनिया जे अंदरि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वेंदो आहे त उन अरसे खां पोइ वरी ॿिए निकाह में उहा औरत ईंदी आहे। अलाह जो क़ुरान थो फरमाए असां जन्नत में उन्हनि नेमतुनि में जेके हुरूं पैदा कयूं उहे कुंवारियूं रहंदियूं कुंवारियूं आहिनि, जेसी ताईं उन्हनि जे इनाम एज़ाज़ में उन्हनि सां न मिलनि। उरुबन अतराबा, उहे मुड़सनि खे प्यार करण वारियूं, मन मोहींदड़ ऐं सदन जोड़ जहिड़ियूं, यानी हिक जहिड़ियूं ऐं हम उमिरि हूंदियूं। अब दुनिया में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कि अहिड़ा रिश्ता लधा विया, छोकिरी डिघी मुड़ुसु छोटो त मज़ो न आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए क़यामत जे ॾिहाड़े जेके हूरूं उन्हनि खे मिलंदियूं, उहे जंहिंखे बि जेका हूर मिलंदी उन जे कद बुत जिस्म जे मुताबिक़ उन जे लाइ मूं अल्लाह इहो इनाम एज़ाज़ तयारु कयो आहे। दुनिया जे ज़ालुनि वांगुरु दड़का ॾींदड़, बेईमानी रखंदड़, मुड़ुस जी बेअदबी करण वारियूं न, पर अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त असां उन्हनि जे दिलनि में उन्हनि जे मुड़ुसनि जे लाइ प्यार विझी छॾियो आहे। ले अस्हाबिल यमीन, इहो कुझु आहे साॼे पासे वारनि लाइ। सुल्लतुम मिनल अव्वलीन, साॼे पासे वारनि जो घणो तादाद पहिरियनि उम्मतुनि मां हूंदो। मां पहिरियां बि अर्ज़ु करे वियुसि त हुज़ूर जा पहिरियां उम्मती जिन में 1,24,000 असहाबी जो पाण त कमाल वारा, पर बरोज़े महशर हुज़ूर जे उम्मत जी बि शफ़ाअत करण वारा हूंदा। वसुल्लतुम मिनल आखिरीन, ऐं घणो तादाद पिण पोयनि उम्मतुनि मां बि हूंदो। पोई उम्मत कहिड़ी? असां ऐं अव्हां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते जन अण ॾिठे ईमान आंदो आहे। मदीने वारे साईं सहाबा खे फरमायो, सहाबो मुंहिंजा भाइर केर आहिनि? मुंहिंजा भाइर केर आहिनि? सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, असीं अव्हां जा भाइर थी सघूं था? बज़ाहिर तव्हां अम्मा आमिना जे पाक बतन मां अकेला आया आहियो। अव्हां जी अमड़ अव्हां जे कंहिं ॿिए भाउ खे न ॼणियो आहे, पर असीं अव्हां जा ग़ुलाम सहाबी अव्हां जा भाइर आहियूं। हुज़ूर फरमायो, न अव्हीं मुंहिंजा भाइर न आहियो, मां अल्लाह जो रसूल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे भाउ थो सॾियां जेके ईंदा आख़िर में अण ॾिठो मूं ते ईमान आणींदा ऐं मूं रसूलुल्लाह सां जान जिस्म बचन औलाद खां वधीक प्यार करण वारा हूंदा। खुश नसीब तो असांखे हुज़ूर पंहिंजो भाउ सॾियो आहे। असां भाइरी मल्हाई आहे। हा बा, काइनात जे रसूलनि जो इमाम अॻवान फरमाए त आख़िरी उम्मत में ईंदड़ जेके फ़र्द आहिनि उहे मूं रसूलुल्लाह जा भाइर आहिनि। अल्लाह जो रसूल तोखे भाउ सॾे ऐं तूं वरी रसूलुल्लाह जी सुन्नत ऐं इताअत खां परे भॼंदो वञु। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, व अस्हाबु शिमाल मा अस्हाबु शिमाल, ऐं टियां खाॿे तरफ़ वारा। पोइ छा चइजे अहिड़नि बदनसीब खाॿे पासे वारनि लाइ? हाणे साॼे पासे वारा जन्नत वारा उन्हनि जो ज़िक्र थी चुको। हाणे गुनहगारनि जे लाइ फी समूमिम व हमीम, उहे साड़ी दड़ झोले लुक ऐं ततल पाणीअ या टहकंदड़ पाणीअ में हूंदा। व ज़िल्लिम मिन यहमूमिल ला बारिदिन वला करीम, ऐं कारे दूंहे जी छांव में कंहिंखे भुल न थिए उहो ककरनि जो पाछो हूंदो, पर ला बारिदिन वला करीम, उन्हीअ दूंहे जो पाछो जेको न के थधो हूंदो, न वणंदड़, न आराम ॾींदड़ या फ़रहत बख़्श।
इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिका मुतरफ़ीन, बेशक उहे माण्हू इन अंजाम ॾिसण खां अॻु दुनिया में ॾाढा आसूदा हुआ ऐं सुख में पलियल हुआ ऐं शुक्र गुज़ारीअ बदिरां वकानू युसिर्रून अलल हिंसिल अज़ीम, वॾनि गुनाहनि कुफ़्र शिरक ऐं अख़लाक़ी बदकारीअ में मुलवस हुआ ऐं उन लाइ इसरार ज़िद कंदा हुआ। क़ुरान तो फरमाए त उहे माण्हू जेके दुनिया में बज़ाहिर असां आसूदा कया हा, माल मिल्कियत ज़र दौलत जे बुनियाद ते उन खे मूं ख़ुदा जी राह में इस्तेमाल न कंदा हा, पर उन मिल्कियत के ग़लत कमन गुनाहन पंहिंजे आयाशन ते उड़ाइण वारा हा। क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे त वकानो युसिर्रून अलल हिंसिल अज़ीम, वॾा गुनाह कंदा हुआ, उन्हनि में मुलवस हूंदा हुआ, न रुगो मुलवस पर उन्हनि वॾनि गुनाहनि करण ते ज़िद कंदा हुआ। अच्छा, कीअं ज़िद कंदा हुआ? दुनिया में अबा जुआ शैतान जो अमल आहे। जुआरी जॾहिं जुआ ते वेहंदो आहे न, चवंदो 100 खटियो अथमि, ॿियो बि खटियां, टियों बि खटियां। इहो बि हिकु क़िस्म जो ज़िद आहे। ॿियो हींअर हिन हेॾी महफ़िल कई, हेतिरा शराब कबाब, मां इन जे मुक़ाबले में वधीक थो महफ़िल कयां, ॾेखारियां त मूं वटि तोखां वधीक माल आहे। कंहिं ॻाइणीअ पे ॻायो, जेकॾहिं हिकिड़े माण्हू 1000 रुपये मथां घोर कयो, चवंदो कहिड़ी ॻाल्हि आहे, तूं वरी मूंखे ॿुधाई थो, मां त तोखां वधीक आसूदो आहियां। कंहिं नात ख़्वान या मौलवी आलमे दीन जी, छो त उहे पैसा हुन जा हुनखे दिलि इजाज़त न ॾींदी आहे। अल्लामा साहब चवंदो आहे त कंहिं वाइज़ में वेंदे उबतियूं कमीसूं पाए ईंदा आहिनि, ॼण कमीसुनि खे खीसा ई कोन्हनि, पर राग जी महफ़िल में अखियूं बंदि करे कंहिं 5000 घोरिया, हू 10000 घोरींदो, उन 10000 घोरिया, हू 20000 घोरींदो। क़ुरान पाक ॿुधाए थो त उहे माण्हू दुनिया जे अंदरि उन गुनाहनि जे कमनि में ज़िद कंदा। उन्हें ज़िद करण वारनि जो हशर बयान थी रहियो आहे। अल्लाह ताला शल सां ते रहम फरमाए। अल्लाह ताला फरमायो वकानो यक़ूलून अइज़ा मितना वकुन्ना तुराबन व इज़ामन इन्ना लमबऊसून, ऐं न अल्लाह ते ईमान ऐं न आख़िरत एतबार, ऐं चवंदा हुआ त छा जॾहिं असां मरी वेंदासूं ऐं मिट्टी ऐं हॾा थी वेंदासूं, तॾहिं असीं वरी वाके जहिड़ा करे उथारिया वेंदासूं। अव आबाउनल अव्वलून, ऐं असांजे अबनि ॾाॾनि खे पिण क़ब्रुनि मां उथारियो वेंदो। इहा ॻाल्हि असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे। माण्हू चवंदा आहिनि न वाकई क़यामत ॾिठी आहे छा? क़ुरान उन्हनि जी ज़ुबानी पहिरियां बयानु कई आहे त उहे माण्हू गुनाह कंदा, केरु चवंदुनि भाग बच गुनाहनि खां, ख़ुदा जो कहर ग़ज़ब थींदी, चवंदो कंहिं क़यामत ॾिठी आहे छा? बचण जे बदिरां उन गुनाहनि ते ज़िद कंदा। कुल इन्नल अव्वलीन वल आख़िरीन, ओ मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त हाओ यकीनन अॻियां ख़्वा पोयां सभु लमजमूऊन इला मीक़ात यौमिन मालूम, हिकु मुक़ररु कयल ॾींहुं ज़रूरु गॾु कया वेंदा। हबीब उन्हनि खे चओ जेके एतिराज़ था कनि क़यामत कंहिं ॾिठी आहे, मां रब थो तोखे क़ुरान में चवां, पोइ जेकॾहिं मूं अल्लाह जे फ़रमान खे बि न मञनि त उन्हनि जो फ़ैसिलो मां रब पाण ई कंदुसि। सुम्मा इन्नकुम अय्युहद्दाल्लूनल मुकज़्ज़िबून, पोइ बेशक तव्हां ए गुमराह ऐं कूड़ भाईंदड़ो लआकिलून मिन शजरिन मिन ज़क़ूम, ज़रूरु थूहर जे वण मां खाईंदो। फमालिऊन मिनहल बुतून, पोइ उन सां ई पेट भरणा पवंदव ऐं उन जे खाइण खां पोइ तव्हांजी उञ जो इहो हाल हूंदो जो फशारिबून अलैहि मिनल हमीम, पोइ उन जे मथां ततल गरम या टहकंदड़ पाणीअ मां पीअंदव। फशारिबून शुर्बल हीम, ऐं उहो टहकंदड़ पाणी बि उञायल उठनि जे पीअण वांगुरु पीअंदव, यानी जीअं उञायल उठ पीअण शुरू कंदो त पीअंदो ई रहंदो आहे, तीअं बिना साह खणण जे उहो पीअंदा ई रहंदो, टहकंदड़ टच कंदड़।
हाज़ा नुज़ुलुहुम यौमुद्दीन, क़यामत जे ॾींहुं इहा ई संदन मेहमानी आहे। दोस्तो, ॿ ॻाल्हियूं अॼोके हिन जुमे जे ख़िताब जो अहम हिसो। सभ खां पहिरीं अल्लाह ताला नेमतुनि जो ज़िक्र बयानु फरमायो त ही नेमतूं मूं अल्लाह ईमान वारनि जे लाइ, नेकोकारनि जे लाइ पैदा फरमायो। ऐं उन्हीअ खां पोइ जेको गुनाहनि जी गिलाज़त में मुब्तला थिए थो, मूं रब जे सिराते मुस्तक़ीम वारी सिधी वाट खे छॾे पंहिंजी वाट अख़्तियार करे थो, ग़लति गुनाहनि खे अख़्तियार करे थो, मां अल्लाह अव्हां खे उहा बि खोले ॿुधाई आहे त ग़लति रंग में वेंदव त ही अव्हां जे लाइ सज़ा आहे, ऐं जेकॾहिं सिधे रस्ते ते हलंदव त मूं अल्लाह अव्हां जे लाइ ही इनाम तयारु कयो आहे। त रब काइनात असां अव्हां खे सिराते मुस्तक़ीम ते हलाए पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुरान करीम हर शइ जो ज़िक्र खोले खोले बयानु कयो आहे। असां अव्हां उन क़ुरान करीम खे पढ़ूं, सम्झूं ऐं परूड़ियूं त क़ुरान करीम जे अंदरि हर ॻाल्हि वाज़िह आहे। पोइ जेकॾहिं न असां पंहिंजो पाण सिधो रस्तो छॾे ग़लति रस्तो अख़्तियार कंदासीं त इन में असांजो पंहिंजो क़सूरु आहे। रब काइनात शल असां अव्हां खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर